अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भलीकार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मासूम न्याणी फातिमा जंहिंजो तालुक़ु ख़ानवाण सां हो। जेको वाक़ियो कल्ह खां अॼु ताईं हिकिड़ो वॾो हाईलाइट थियो आहे। इहो वाक़ियो जेका हिन जी वायरल वीडियो थी उन जे ज़रिए साम्हूं आयो, उन में केतिरा ई छिरकाईंदड़ इंकशाफ़ थिया त कीअं उन न्याणी जी बेरुमती कई वई आहे। उहा न्याणी शदीद ईज़ा तकलीफ़ ऐं पीड़ा में उन जी फौतगी थिए थी। इहो हिकिड़ो क़तल आहे। इन हवाले सां पीरनि जी हवेली में मासूम फातिमा जो क़तल थियो आहे। इहो वाक़ियो जीअं ई रिपोर्ट थियो, इन वाक़िए खां पोइ जंहिं तरीक़े सां हिनखे दॿाइण जी कोशिशि कई वई, ॿ ॾींहं अॻु में इहो वाक़ियो पेश आयो। मासूम 10 सालनि जी जेका फातिमा, उन जे वालिदेन जी चवाणी मूजिबि फातिमा पीरनि जी हवेली में असद शाह जी हवेली में कमु कंदी हुई। उते उन जे मथां सख़्तु तशदुद कयो वेंदो, मार मोचड़ो कयो वेंदो। उन खां पोइ जेका स्टेटमेंट आई आहे असद शाह जी, उहा इहा आई त न्याणी खे पेट में सूरु हो, तकलीफ़ हो, इनजे करे उनजी फौतगी थी। न्याणी जो लाश रिली में विझी माइटनि हवाले कयो वियो। उन्हनि जी आवाज़ बंदि करण जे लाइ उन्हनि खे 50,000 ॾिना विया। उन्हनि जे ॿारनि खे क़ैद रखियो वियो, ड्रिॼारियो, धमकायो वियो त इहो वाक़ियो घर खां ॿाहिरि न निकिरे ऐं न्याणी जो तॾो बि उन्हनि खे न करणु ॾिनो वियो। असद शाह खे इहो वाक़ियो वायरल थियण खां पोइ सख़्तु सिविल सोसाइटी जो प्रेशर ऐं मीडिया जो प्रेशर अचण खां पोइ इन वाक़िए खे दॿाइण जे हवाले सां जेको SHO ऐं डॉक्टर उनजी समूरी टीम खे गिरफ़्तार कयो वियो। उन खां पोइ असद शाह खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। असद शाह खे अॼु अदालत में पेश कयो वियो। उनजो अदालत पारां 4 ॾींहंनि जो रिमांड पिणु ॾिनो वियो आहे। FIR बि दर्ज कई वई आहे। पर काफ़ी सारा मामला आहिनि, काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके क़बर कुशाई खां पोइ साम्हूं ईंदियूं। उन न्याणी जा जेके DNA जुज़ा आहिनि, इन हवाले सां जेके शक शुबा आहिनि, उहे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन तरह जा जेके पीर आहिनि, वॾेरा आहिनि, जागीरदार आहिनि या उन्हनि जा मुरीद आहिनि, जेके एतक़ाद जूं अखियूं कारियूं पटियूं ॿधी करे माण्हुनि खे जेको आहे सो वरगलाइनि था। तव्हां असद शाह जी गुफ़्तगू ॿुधी जंहिंमें उनजो चवणो त असां वटि त मुअल बि उथी वञनि था। इन तरह जूं जेके कारियूं करामतूं कंदड़ माण्हू आहिनि, चाहे उहे केतिरा बि ताक़तवर हुजनि, उन्हनि खे इन्हनि जे करतूतनि जी सज़ा मिलणु ज़रूरी आहे। अॼोके प्रोग्राम खे असां इन ई हवाले सां तरतीब ॾिनो आहे। इन ई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे SSP ख़ैरपुर रोहल ख़ान खोसो साहब जॉइन कयो आहे। खोसो साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। खोसो साहब, छा चवंदो मासूम न्याणी फातिमा जंहिंजो बेदर्दी सां बेरहमाने तरीक़े सां क़तल कयो वियो, इन हवाले सां हिन वक़्तु पुलिस कहिड़ी जांच करे सघी आहे? पुलिस एक्शन खणंदे कल्ह FIR दर्ज कई। मुलज़िम जेको सैयद असद शाह आहे उहो गिरफ़्तार थियो, अॼु कोर्ट पेश कयो वियो। उनजो 4 रोज़ा जिस्मानी रिमांड मिलियो आहे। इन महिल कमिटी जेका इन्वेस्टिगेशन जी जोड़ी वई आहे DI साहब जे हुकुम सां, उहा कमिटी इन महिल मक़तूला जे ॻोठ में मौजूदु आहे। उते बयान वरिता पिया वञनि ऐं अॼु एप्लीकेशन असां पुट कई आहे सेशंस जज साहब वटि, जिन इजाज़त ॾिनी आहे क़बर कुशाई करण जी। ऐं इनशाला 1-2 ॾींहंनि जे अंदरि क़बर कुशाई करे पोस्टमार्टम बि करायो वेंदो त जीअं सभु जेके सबूत आहिनि उहे बज़रिया डॉक्टर जेको पोस्टमार्टम कंदो उन जे ज़रिए सां इकट्ठा कया वञनि त जीअं केस मज़बूत खां मज़बूत तर ठाहियो वञे त जीअं सुभाणे कंहिं बि ॿी न्याणी सां को अहिड़ो वाक़ियो पेश न अची सघे। जी खोसो साहब, क्राइम सीन जे हवाले सां वधीक के शयूं साम्हूं आयूं आहिनि। तव्हां उते जो विज़िट कयो आहे, उतां जेको काफ़ी शयूं जेके वीडियो में नज़र अचनि थियूं उहे हथु कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक कहिड़ियूं तफ़सील तव्हांजे साम्हूं अची सघिया आहिनि? जी, क्राइम सीन यूनिट स्पेशलाइज़्ड असांजो यूनिट आहे सिंध पुलिस जो। उहा यूनिट अॼु घुराई वई हुई। उन यूनिट उतां एविडेंसिस कलेक्ट कया आहिनि। काफ़ी एविडेंसिस अहिड़ा आहिनि जेके फॉरेंसिक साइंस एजेंसी ॾे मोकिलिया वेंदा त जीअं फॉरेंसिक एक्सपर्ट जेके आहिनि उहे उन्हनि खे एनालाइज़ करे असांखे ओपिनियन पंहिंजो ॾेई सघनि। फॉरेंसिक्स जो ओपिनियन जेको आहे उहो असांजे केस खे मज़बूत कराइण में काफ़ी किरदारु अदा कंदो। क्राइम सीन यूनिट उन क्राइम सीन खे सील करे छॾियो आहे, उतां एविडेंसिस कलेक्ट करे वरिता आहिनि। अच्छा खोसो साहब, इन जवाबदार जेको गिरफ़्तार थियो आहे, अॻु में इन तरह जे मामले खे दॿाइण जी कोशिशि कई वई, पर ज़ाहिर आहे हिकिड़ी वीडियो वायरल थी, तमामु वहशियाणे तरीक़े सां बेरहमाने तरीक़े सां जेके शयूं साम्हूं आयूं। न्याणी जी माउ जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त हुन जूं ॿियूं धीअर या हुन जा ॿार जेके आहिनि उहे बि क़ैद आहिनि। उन्हनि खे उन्हनि धमकायो त जेकॾहिं तव्हां इन हवाले सां का फातिमा जे क़तल जे हवाले सां का चप चोरिया त तव्हांजे ॿियनि ॿारनि खे क़तल कयो वेंदो। इन हवाले सां का जांच कई आहे कि शयूं साम्हूं अची सघियूं आहिनि? उन जा बाक़ी ॿार या धीअर उन जूं किथे आहिनि? फातिमा फरड़ो जी अमड़ जेका जंहिंजो नालो शबनम फरड़ो आहे, उन जा सभु ॿार हिन महिल उन वटि पाण वटि मौजूदु आहिनि। उन्हनि वटि हिन महिल मुंहिंजी इंक्वायरी टीम मौजूदु आहे उते खानवाहण में। उन्हनि खां इन ई तफ़सील वठण जे लाइ विया आहिनि।
अगरि असांखे एविडेंसिस मिलिया त बॉन्डेड लेबर या जबरी कंहिंखां अगरि का मज़दूरी घर में कराई वई या मुलाज़मत जबरी तौर ते कराई वई या चाइल्ड लेबर करायो वियो त सेक्शन्स जेके आहिनि उहे इन FIR में ऐड कया वेंदा, छो त असां वटि पाकिस्तान में चाइल्ड लेबर ते पाबंदी आहे, बॉन्डेड लेबर ते पाबंदी आहे, त उहे सेक्शन्स बि FIR में ऐड कया वेंदा। खोसा साहब जी असद शाह जेका ॻाल्हि कई त असां त मोलनि खे बि असां वटि जेरा थींदा आहिनि, केतिरा ई बाना आहिनि, बानियूं आहिनि जेके कमु कनि था, त इन तरह जी इन्वेस्टिगेशन कई वई आहे त हवेली में बाक़ी नंढी उमिरि जा जीअं तव्हां ॻाल्हि कई त चाइल्ड लेबर क्राइम आहे, इन वाले सां बाक़ी केतिरा ॿार या ॿारड़ियूं आहिनि जेके अंदरि आहिनि जेके कमु कनि था? जी क्राइम सीन जी जेका टीम आहे ऐं मुंहिंजी इन्वेस्टिगेशन टीम जेका आहे उन्हनि हवेली खे सील कयो आहे जिते क्राइम इहो थियो आहे, त उन महिल उते कंहिं क़िस्म जो को अहिड़ो माण्हू नज़र न आयो जेको उते महबूस हुजे या उन खां को जबरन को मुलाज़मत कराई वेंदी हुजे। फर्दर बि इनखे मां डायरेक्ट कयां थो पंहिंजे इन्वेस्टिगेशन टीम खे त इन ज़ाविये ते बि इनखे ॾिसंदा त हिते या इन जे आस पास कंहिं वटि के जबरी तौर ते को महबूस त कोन्हनि के मुलाज़िम। अच्छा खोसा साहब इहो ॿुधायो त अॻियां हली करे ॾिठो थो वञे त ज़ाहिरा पेरेंट्स हुन जा पीउ मां तमामु ग़रीब आहिनि, उन्हनि ते को ज़ोर बि विझरायो वेंदो आहे, उन्हनि खे ते फोर्स करायो वेंदो आहे, पोइ इहे उन्हनि जा ठाह कराया था वञनि या दियत वारा मामला, इन्हनि शयुनि खे कीअं टैकल कयो वेंदो त जीअं इन तरह जा जेके वहशी जवाबदार आहिनि असद शाह जहिड़ा उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे, इहो एग्ज़ाम्पल ज़ाहिरा क़ाइमु थियणु घुरिजे, पर ज़ाहिरा जेको मुतासिर दुर हुजे थी उहा कमज़ोर हुजे थी, उहा झुकायो थो वञे उनखे, इन तरफ़ पुलिस कहिड़ो वर्क कंदी? जी मां सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि वाज़े कयां, तव्हांजे तवसुत सां पूरे अवाम खे वाज़े कयां, इहा ॻाल्हि त स्टेट खां ऐं कानून खां बालातर कोई कोन्हे, चाहे अगरि कंप्लेनेंट ग़रीब आहे ऐं जवाबदार बाअसर आहिनि त स्टेट जो रिप्रेज़ेंटेटिव हूंदे SSP खैरपुर ख़ुदि उते खानवाहन में लवाहिकीन सां उन्हनि जे ॻोठ वञी मिलियो त जीअं उन्हनि खे प्रोटेक्शन महसूसु थिए, उन्हनि खे कॉन्फिडेंस महसूसु थिए, हू पंहिंजे पाण खे सिक्योर महसूसु कनि, पंहिंजे पाण खे कंहिं बि प्रेशर खां आज़ा महसूसु कनि, त जीअं आमादगी ज़ाहिर कनि FIR कराइण जे लाइ। इहो ई थियो SSP खैरपुर जॾहिं उते पहुतो या मां उते जॾहिं पहुतुमि त उते इहा ई ॻाल्हि थी, उन्हनि खे आमादगी ॾियारी थिए ऐं हाणे बि मुंहिंजी टीम उन्हनि जे ई ॻोठ मौजूदु आहे। मां नौशर फ़िरोज़ जे SP साहब खे बि चयो आहे त उन्हनि खे हर क़िस्म जी प्रोटेक्शन ॾिनी वेंदी त जीअं उन्हनि ते को ज़ोर ज़बर न थिए। बाक़ी रही ॻाल्हि जवाबदारनि खे सज़ा ॾियारण जे लाइ, त उहो मां तव्हांखे अर्ज़ु रखियो आहे त हर तकनीकी बुनियादनि ते प्रोफेशनल तरीक़े सां फॉरेंसिक्स एजेंसीज़ जी हेल्प वरिती वेंदी, पोस्टमार्टम करायो पियो वञे, डॉक्टर पंहिंजो एविडेंस ॾींदा असांखे त जीअं केस मज़बूत खां मज़बूत तर बणिजे ऐं जेको मुलज़िम आहे उनखे करार वाकई सज़ा मिली सघे। खोसो साहब कॾहिं कॾहिं पुलिस जी जांच ते बि केतिरा ई सवाल उथंदा आहिनि, अॻियां हली केस कमज़ोर थी थो वञे, इन पासे खे तव्हां कीअं ॾिसंदव? ऐं गॾोगॾु पोस्टमार्टम रिपोर्ट ज़ाहिर असां वटि तमामु शयूं जेके आहिनि से तब्दील थी वञनि, पोस्टमार्टम रिपोर्ट तब्दील करणु को मसइलो न हूंदो, तव्हां इन्हनि सभिनी शयुनि ते तव्हां सम्झो था त हिकिड़ी टेक्निकली हवाले सां बि नज़र रखण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु, मां इहा इन ॻाल्हि जी तव्हांखे यकीन ॾियानी करायां थो, छो त हीउ जेको प्रोसेस आहे एक्ज़्यूमेशन वारो इहो क्लोज़ली अंडर दी सुपरविजन ऑफ जुडिशरी थींदो ऐं जेका पोस्टमार्टम रिपोर्ट ठहंदी उन जे लाइ DG हेल्थ हिकिड़ी बाक़ाइदा मेडिकल बोर्ड तश्कील ॾियनि पिया जंहिंमें को हिकु डॉक्टर न हूंदो ऐं उनखे बि पुलिस क्लोज़ली सुपरवाइज़ कंदी त कंहिं बि क़िस्म जी का बेक़ाइदगी इन में न थिए, त जीअं हर शइ बाक़ाइदा 100% ट्रांसपेरेंट तरीक़े सां थिए, त जीअं एविडेंसिस बहितर तरीक़े सां कलेक्ट कया वञनि। वॾी महिरबानी खोसो साहब, असां उमेद था कयूं त इन केस खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। खैरपुर सां जो SSP रोहल ख़ान खोसो असां सां गॾु हुनजो चवणु हो त पुलिस पंहिंजो कमु करे रही आहे, हवेली खे सील कयो वियो आहे, उतां क्राइम सीन जे हवाले सां जेके शयूं आहिनि ज़ाहिरा उन ते पुलिस पंहिंजो कमु करे रही आहे। जवाबदार जो अॼु जेको आहे सो 4 ॾींहंनि जो रिमांड वरितो वियो आहे। वाज़े रहे त खोसो साहब SSP खोसो खैरपुर जो चवणु हो त जवाबदार केतिरा बि मज़बूत छो न हुजनि, जेके मुतासिर धुर आहे उन्हनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी ऐं इन न्याणीअ जे क़त्ल खे ईअं नाहक वञणु न ॾिनो वेंदो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। इन मामले ते ॻाल्हाइण जे हवाले सां असांखे जॉइन कयो आहे शहीद बेनज़ीर अब्बास सां जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली। ज़ुल्फ़कार भलीकार तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि न्याणी फातिमा जे हवाले सां? इंतहाई ॾुखो ईंदड़ ऐं इंतहाई शर्मनाक जेको ही वाक़ियो जी वीडियो वायरल जेका साम्हूं आई, उन खां पोइ हिकिड़ो बड़दक मची वियो ऐं नेठ असद शाह लाकअप हवाले थियो। इन हवाले सां तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? वाक़ियो असल में आहे छा? जी बिल्कुलु, सभिनी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हीउ जेको राणीपुर वारो पीराणी गादीअ में जेको हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे मासूम फातिमा फरड़ो सां, इहो दर्दनाक ॾुखो ईंदड़ ऐं हिकिड़ो शर्मनाक वाक़ियो पेश आयो आहे। ऐं हीअ गुज़िरियल राति हिनखे जेको आहे सो ॻुझ गोह में जेके पीर आहिनि असद शाह, उन रिलीअ में वेड़े मासूम नींगीअ खे उन्हनि जे माउ पीउ जे हवाले कयो वियो। उनखे चुप कराइण जा 50,000 रुपया ॾिना विया ऐं जॾहिं उहा उते वेही त हुनजो लाश बग़ैर कंहिं कफ़न दफ़न जे दफ़नाए वियो ऐं हुनखे जनाज़ो करण न ॾिनो वियो। ऐं जॾहिं इहा ख़बर सोशल मीडिया ते हली त मां उते जेको आहे सो पहुतुसि। हुननि जो ॻोठु आहे खानवाण बरसाली मोहम्मद फरड़ो। त इन मीडिया ते अचण खां पोइ जेको आहे सो उते SSP बि पहुतो हुयो ऐं जॾहिं मां हुनजे माउ सां हुनजे अमड़ ऐं वारसनि सां मूं ॻाल्हि ॿोल कई त वॾा इंकशाफ थिया त जेकी पीर असद शाह जी ज़ाल आहे हिना शाह, उहा उते जेकी नियाणियूं कमाईंदियूं हुयूं कंहिं मजबूरीअ तहत या गुरबत सबबि, त उन्हनि खे स्त्रीअ जा ॾंभ ॾियण सां गॾु वाइपरनि सां उनखे कुटींदी हुई ऐं उन्हनि जी तज़लील कंदी हुई। ऐं उते केतिरियूं ई नियाणियूं जेके असां हुन सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे त उहे जेके उतां भॼी जान बचाए निकितियूं आहिनि। ऐं हीअ जेकी मासूम नियाणी हुई हिनखे बि जेको आहे उते तशदुद करे मारियो वियो आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था CCTV फुटेज जेके मुबैना तौर ते वायरल थियल आहिनि, त उन पीर जेको पाण मुबैना तौर ते नज़र अचे थो त उहो उते सुतो पियो आहे ऐं उहा नियाणी जेको आहे सो उते तड़पे पई। ऐं ॿुधाए पियो वञे त हुन फुटेजिस में जेको आहे नियाणी जे जेके बदन ते हुआ उहे कपिड़ा बि कोन हुआ। ऐं उते वरी हिकु औरत ऐं ॿी नींगी अचे थी ऐं उहा खणनि थियूं त उहो जेको मौलायूं जेको मर्द आहे उहो जेको आहे सो उहो बि पिणु उथे थो। त उते इहो बि रूमर्स हुआ त नियाणीअ खे थी सघे थो त जिंसी ॾाढाई करे कई हुजे ऐं उन खां पोइ उहो तड़पी जेको आहे सो फौत थी वञे। पर अफ़सोस चवणो थो पए थो त जेको SHO हुयो उहो बजाए जो हुन नियाणीअ जी वार करण ते हुन क्राइम सीन खे या हुन जाइ वारदात खे कॉर्डन करण जे उन्हनि कुझु पंहिंजा मनपसंदि सहाफ़ी वठी उते ॻोठु राति जे अंधेरे में पहुतो ऐं हुन ज़बरदस्ती हुन खां माउ पीउ खां इंटरव्यू वठी त पोइ हीअ बीमारीअ में मुई आहे। त हिन सॼे मशकूक किरदार में SHO जो बि लॻे थो ऐं हुन असद शाह जो जेको आहे उहो लॻे थो ऐं पोइ हुनखे गिरफ़्तार कयो वियो। ॻाल्हि FIR बि तव्हांखे मां ॿुधायां त कमज़ोर FIR कटी वई आहे ऐं उन्हनि में सेक्चुअल जा जेके कलम आहिनि उहे बि कोन लॻाया विया आहिनि। हाणे इहो मुतालबो आहे सिविल सोसाइटीअ जो त हिन जो जेको पोस्टमार्टम करायो वञे, हिन जा DNA जा जुज़ा वरिता वञनि, हुनजी मोबाइल जेके फ़ोनूं आहिनि उहे जेके आहिनि से तहवील में वरितियूं वञनि ऐं क्राइम सीन वारी जेकी हवेली आहे उनखे हाणे पुलिस वञी जेको आहे सो 2 ॾींहंनि खां पोइ उते पुलिस पहुती आहे। त तमामु घणो ॾुखंदड़ वाक़ियो आहे। हुनजा माउ पीउ जेके नियाणी जा आहिनि उहे तमामु ग़रीब ऐं मिसकीन, हुनजी नंढड़ी भेण सां असां ॻाल्हि ॿोल कई। हुनजो चवणो हुयो त असां सां ज़ुल्म थियो आहे, मूंखे ख़बर ई न आहे त हुनजी मासूम नींगरीअ खे कीअं तड़पाए जेको आहे सो मारियो वियो आहे। जी ज़ुल्फ़कार, इहो ॿुधायो त जॾहिं नियाणी उते कम ते ही त नियाणी जी मुलाक़ात कराई वेंदी हुई, न मुलाक़ात कराई वेंदी हुई? ऐं इन तरह जो जेको वाक़ियो इनखे ज़ाहिरा बाअसर आहिनि जेके पीर आहिनि उन्हनि पारां दॿाइण जी त हर मुमकिन कोशिशि कई वई, पर हाणे वारसनि जो छा चवणु आहे? ऐं जेका नियाणी जी अमड़ जी SOT जेका तव्हां वरिती, जेका ॻाल्हि ॿोल हुन कई पे, हुन चयो त मूंखे धमकायो वियो त तुंहिंजे ॿिया ॿार खे जेके हुनजी 2 धीअर आहिनि उहे क़ैद आहिनि उन्हनि खे मारियो वेंदो। इन हवाले सां छा मालूमात आहे तव्हां वटि? बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायां त हुनजी अमड़ जेकी आहे उहा ॾिनल हुई ऐं हुनजो जेको वालिद हुन ॾिनल उहो इंकशाफ कयो त जॾहिं असांखे लाश ॾिनऊं त असांखे धमकियूं ॾिनऊं त जेकर तव्हां हिनखे का ॻाल्हि मीडिया जे आॾो या पुलिस सां कई त हिनखे मारियो वियो आहे त तव्हां अॻियूं जेके ॿियूं असां वटि छोकिरियूं नियाणियूं जेके मासूम आहिनि उहे कमाईंदियूं उन्हनि खे बि मारींदासीं। उन्हनि जो चवण त असां उनजे करे चुप रहियासीं। अॼु उहे नियाणियूं असांजूं जीअं वापसि आयूं आहिनि त असां मीडिया सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल करे मां तव्हांखे ॿुधाईंदो तमामु मिसकीन माण्हू आहिनि
ऐं जेकी पुलिस आहे उतां जी मक़ामी हुआ उनखे बचाइण जी कोशिशि करे पई। जॾहिं जनाज़े जो निमाज़ अदा कई पई वई ऐं दफ़न कई पई वई छोकिरी, त उतां जी जेके सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियूं त खानवान थाणे जा पुलिस वारा अहलकार उते विया ऐं उनखे चयो बाबा इलाज, ऐं जॾहिं उनखे कुझु ॿुधाए पियो वञे त मोबाइल नथो, त उनखे कुझु हज़ार ॾेई उनखे मोटाए वियो ऐं न्याणीअ खे दफ़न कयो। उनजो जनाज़ो त पढ़ियो वियो पर उनजो तॾो न कयो वियो। त तमामु जेकॾहिं फेयर इन्वेस्टिगेशन थिए, सिविल सोसाइटीअ जो मुतालबो आहे त कंहिं हाई कोर्ट जे जज या सीशन जज खां हिन मामले जो जेको आहे सो जांच कराई वञे त वॾा राज़ खुलंदा। ऐं हिन में ॿियूं बि केतिरियूं न्याणियूं जेके आहिनि उहे क़ैद आहिनि, उहे तशदुद बर्दाश्त कनि थियूं। त तमामु घणी जेकी आहे ॾुखियंदड़ मंज़र हुआ उन्हनि जे ॻोठ में, ऐं उनजा जेके माण्हू हुआ उहे ॾाढा जज़्बाती हुआ, ग़रीब ज़रूरु हुआ, पर यकीनन रियासत उन सां गॾु आहे, हू हुकुमरान जमायत सां तालुक़ु रखनि था, हू बासर माण्हू आहिनि। ॿुधाए पियो वञे त उनजा कसोट या ॿाहिरि को वाइस चेयरमैन MP MLAs आहिनि, पुलिस उन्हनि जे कंट्रोल में आहे मक़ामी, इन जे करे हू ॾिनल आहिनि जेके वारस आहिनि न्याणीअ जा। ज़ुल्फ़कार, इन हवाले सां ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो तमामु घणो होल्ड आहे। इन हवाले सां पीपल्स पार्टी जे कंहिं उतां जेके MPA के MNA या कंहिं अहिड़े चूंडियल नुमाइंदे कंहिंजी क्या स्टेटमेंट आई आहे कि न्याणी जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे, उन्हनि खे आथत ॾिनी आहे? हाणे त ज़ाहिर आहे हुकूमत बि कोन्हे, चूंडूं थींदियूं। ॿुधाईंदो त MPA MNA जेके साबिक़ा आहिनि या जेके हुनजा ज़िले उहिदेदार, उहा त परे जी ॻाल्हि आहे, पर जेके सिटिंग हाणे चेयरमैन या काउंसलर पीपल्स पार्टीअ जा आहिनि उहे बि हिन वाक़े खे जेको आहे सो मज़म्मत त छा आहे, पर वारसनि सां हमदर्दी करण लाइ तयारु आहियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो राणीपुर में एॾो त हुन पीरनि जो जेको जवाबदारनि होल्ड आहे या हुनजो एॾो त असर रसूख़ आहे जो उते 6 प्रेस क्लब्स आहिनि, केतिरा ई सहाफ़ी आहिनि, उहा ख़बर उते ब्रेक न पिया करे सघनि ऐं उहे एतिरा ॾिनल हुआ जेके सहाफ़ी हुआ। ऐं उहा ख़बर बि जेको आहे सोशल मीडिया खे हलण खां पोइ खानवान खां उहे ख़बरूं ब्रेक थियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो तव्हां ॾिसंदो त हुन केस खे ॿोड़ण जे लाइ लोड़ण जे लाइ जेको आहे सो भरपूर कोशिशूं कयूं पियूं वञनि। कमज़ोर FIR कटी वई आहे ऐं तमामु घणी उनजे हवाले सां तमामु घणी जेको आहे सो सूरत ॾुखंदड़ आहे। ज़ुल्फ़कार, इहो ॿुधायो त ज़ाहिर असद शाह जो 4 ॾींहंनि जो रिमांड वरितो वियो आहे, क़बर कुशाई DNA जा जुज़ा वरिता वेंदा, इन समूर ज़ाहिर FIR तव्हां ॿुधायो था त उन में उहे फ्लॉज़ नज़र अचनि था, कमज़ोर केस। पुलिस ज़ाहिर आहे जेसिताईं मामिलो वायरल थियो आहे, सोशल मीडिया ते आहे, मीडिया जे ज़रिए इहो खयो पियो वञे, तेसिताईं सभु शयूं ठीकु आहिनि। तव्हां सम्झो था बाद में ज़ाहिर हिकिड़ो प्रेशर तव्हां ॾिसो था, हुनजे वालिदेन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, ॻोठु तव्हां विया आहियो, माहौल तव्हां ॾिठो आहे, जेका ॾाढी धुर आहे, तव्हां सम्झो था कुझु ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर प्रेशर विझी हिन मामले खे हर सूरत ख़तमु करण जूं कोशिशूं कंदी? शुरू खां वठी मां तव्हांखे ॿुधायो त FIR तरह करण खां इहे कोशिशि हुयूं त कंहिं न कंहिं तरीक़े सां केस खे लही मिटी कयो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधायो त जेके न्याणी जा वारस या ॻोठा वारा आहिनि उहे तमामु घणा मिसकिन आहिनि, पोरियत आहिनि ऐं हू तमामु घणा ॾिनल आहे। उते हुनखे केर बि सपोर्ट करण वारो थियनि, छाकाणि त जेके जवाबदार धुर आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखे थी ऐं उहो खानवान या इहे इलाइक़ा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि। त उतां जा मक़ामी वॾेरा बि जेको आहे उहे उन्हनि ग़रीबनि ते दबाव विझी रहिया आहिनि। त तव्हां जेको बयानु ॾियो ई मीडिया, असां जॾहिं पहुतासीं त ज़बरदस्ती हुनजे माउ पीउ खां ऐं हुनजे वारसनि खां वरितासीं ऐं जेके बयान वरिता हुआसीं। जी महिरबानी ज़ुल्फ़कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, ज़ुल्फ़कार ख़ासखेली ब्यूरो चीफ सिंध TV जेको मौक़े ते उते वियो, उन कल्ह जीअं इहा ख़बर ब्रेक थी, सोशल मीडिया जे ज़रिए शयूं साम्हूं आयूं, उनजे वालिदेन सां उनजी मुलाक़ात, इन तरह जेका सूरत हाल उते वञी जेके छिड़काईंदड़ इंकशाफ़ उन्हनि जे वालिदेन पारां कया विया, उन में काफ़ी शयूं वाज़े थी वियूं त कीअं न उन न्याणी खे बेरहमी बेदर्दी सां मारे करे उनजो लाश हिकिड़ी रिलीअ में वेड़े उनजे माइटनि जे हवाले कयो वियो। उन्हनि खे 50,000 रुपया ॾिना विया त इहा ॻाल्हि किथे बि न आहे कढणी, न त तव्हांजे ॿियनि ॿारनि खे बि नुक़सानु थींदो। उन्हनि खे धमकियूं ॾेई उन्हनि खे ड्रिॼारे बिना पोस्टमार्टम जे लाश खे राति पेट में दफ़नायो वियो, न्याणी जो तॾो बि थियणु न ॾिनो वियो। इहा सॼी सूरत हाल ऐं ज़ाहिर FIR जे हवाले सां जेके ज़ुल्फ़कार ॻाल्हियूं साम्हूं आंदियूं त उन में अहिड़ा क़लम नाहिनि लॻाया विया जंहिंसां जवाबदार खे का सख़्तु सज़ा अची सघे या उनखे चौधारी कानून जी गिरफ़्त मज़बूत थी सघे। कमज़ोर FIR आहे जंहिंमां इहो साबित थिए थो त इन मामले खे हाणे खां ई लह मिटी करण जूं कोशिशूं कानूनी हवाले सां शुरू थी चुकियूं आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन्वेस्टिगेशन कयो पिया, कहिड़ियूं शयूं कल्ह खां हिन वक़्त ताईं साम्हूं अची सघियूं आहिनि? जांच हले थी पई। जांच जेकी आहे सो जेके बयानात वठूं था या जेके मिलिया हूं डॉक्टरनि सां मिलिया हूं या जेके अस्पताल विया हूं, अञा ताईं अहिड़ी का जेको आहे सो का ॻाल्हि साबित न आई। हाणे जेतिरे ताईं पोस्टमार्टम न थींदो, पोस्टमार्टम थियण खां पोइ सॼी ख़बर पवंदी त हीउ केस जो काॾे रुख थो थिए, असुल हक़ीक़त छा आहे। ऐं जेको आहे सो बाक़ी हाणे धुरियुनि जा बयान वठूं था त धुरियूं त पंहिंजो हर हिकु पंहिंजे मौक़िफ़ ते बीठा नी ऐं हक़ीक़त ते पहुचण जे लाइ 2-3 ॾींहं लॻंदा। अञा जेतिरे ताईं ख़बर कुशाई बि न थींदी, इहे अहिड़ियूं शायदियूं नी जंहिंमें जेको आहे सो इंसान त कूड़ ॻाल्हाईंदो आहे, पर उहे जेके पोस्टमार्टम आहे या उहे जेके थींदो स्पेशलिस्ट कंदा, जेके रिपोर्टूं ईंदियूं, उहे जेको असुल हक़ीक़त छा आहे। कलवर साहब, पोस्टमार्टम जी ज़ाहिर दरख़्वास्त ॾिनी वई आहे, केतिरो टाइम लॻी सघे थो पोस्टमार्टम शुरू थियण में, कॾहिं थींदो, ऐं पोस्टमार्टम खां पोइ उहा रिपोर्ट जेका आहे उहा कॾहिं साम्हूं अची सघंदी आहे, केतिरो टाइम उन में लॻंदो आहे? उहा अॼु ई असां जेको आहे हाणे ख़बर कुशाई जेकी आहे, इहे एप्लीकेशन वई हुई जज साहिबान वटां, उतां ऑर्डर बि थी वियो ईंदी आहे, उहा ईंदी पोइ जेको आहे उहा ख़बर कुशाई थींदी आहे। हिन में टाइम लॻंदो आहे कुझु। ठीकु, वॾी महिरबानी कलवर साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ प्रोग्राम में ॾिनो। नाज़रीन, इन हवाले सां न्याणीअ जी फौत थियल न्याणीअ जी जेका अमड़ आहे, शबाना असां सां गॾु आहे। वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में असांखे वक़्तु ॾिनो। मूंखे फातिमा जे हवाले सां ॿुधाइजो, जॾहिं फातिमा खे तव्हांजे साम्हूं आंदो वियो, फातिमा फौत थियल हुई, हुनजी हालत कीअं हुई? फातिमा जी हालत सफ़ा ख़राब हुई। अच्छा, फौत थियल ई तव्हांखे छा में ॾिनी हूं, छा में वेड़े ॾिनी हूं, ऐं तव्हां राति विच में ई हुनखे दफ़नाइण जो चयो वियो तव्हांखे? रिलीअ में वेड़े ॾिनी अथनि। अच्छा, जी, फातिमा जी हालत कीअं हुई? ज़ाहिर तव्हां हुनखे तड़ ॾिनो आहे, फातिमा जी हालत कीअं हुई? गले ते ज़ख़्म, बांह खॿी भॻल आई, पासीरनि में धका, पुठियुनि में धका, मथे ते वार पचियल आहे। उहो वधीक तव्हां वीडियो ते ॾिसो पिया था, इहो सॼो प्रोग्राम सचो आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त फातिमा ज़ाहिर उनजी उमिरि 10 साल हुई, ऐं फातिमा तबियत में कीअं हुई? रांदि रूंद कंदी हुई, पंहिंजी भेनरुनि सां भाइरनि सां प्यार कंदी हुई, तव्हांखे सारींदी हुई, यादि कंदी हुई, ॻाल्हि ॿोल थींदी त चवंदी मूंखे घर यादि अचे थो? बाजी वटि मां न मिली हुअमांसि घणो, बाक़ी हिते मुंहिंजी सही सलामत आई। अच्छा, मुंहिंजी हिते सफ़ा ख़ुशी, भेनरुनि सां, मूं सां। मां हुते जॻह छॾे आई आहियां पीर साहिब वटि, सभु चाक चङी भली। 27 तारीख़ सिंधीअ मिली आयासीं, सभु मुंहिंजी सही आहे, बाक़ी ॿीं 27 मूंखे हुननि मारे ॾिनी आहे। अच्छा, तव्हां 27 तारीख़ ते मिलियो, तव्हांखे कुझु ॿुधाई न त मूंखे मारनि था, मूंखे ड्रेजारनि था, कुझु बि न ॿुधाई? हुन वटि मीडिया आई, हुन जेकी आहे टीवी CCTV उन ते हुनजा भरिजनि था, उहो मूंखे न ॿुधाए सघी त मथां हू मुंहिंजो आवाज़ ॾेई वञे। अच्छा, हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? तव्हां छा चाहियो थियूं, छा थियणु घुर्जे? तव्हांजी न्याणी जो क़त्ल थियो आहे, इंसाफ़ खपे, मूंखे घणो इंसाफ़ खपे। ठीकु नाज़रीन, न्याणी फातिमा जी अमड़ शबाना असां सां गॾु, हुनजो चवणु हो, ज़ाहिर तव्हां हुननि जी गुफ़्तगू ॿुधी, इंतिहाई ग़रीब अबोझ माण्हू जिन जे लाइ ॻाल्हाइण, इन वाक़े खे बयानु करणु यकीनन तमामु घणो ॾुखो ईंदड़ आहे। और हुनजो चवणो त मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी न्याणी जे क़त्ल जे हवाले सां इंसाफ़ खपे। मुलाक़ात जे लाइ हुनजो चवणो त 27 तारीख़ ते हुनजी जेका मुलाक़ात थी हुई, ज़ाहिर CCTV कैमराऊं लॻल हूंदियूं त हुनजी धीउ हुन सां न खुली मिली सघंदी, न हुनखे कुझु ॿुधाए सघंदी हुई। इन ई हवाले सां असांखे ॻाल्हाइण जे लाइ हफ़ीज़ सेतो खानवाण जे रिपोर्टर जॉइन कयो आहे। हफ़ीज़, तव्हां उते मौजूदु आहियो, ताज़ियत जो सिलसिलो बि जारी आहे, न्याणी जी पीउ माउ जी हालत हाणे कीअं आहे, छा माहौल आहे उते, ऐं जांच जे हवाले सां कहिड़ी अॻु भराई ॾिसो पिया? जांच जे हवाले सां अञा का बि अॻु भराई न थी आहे। मां हुन ॻोठ में मौजूदु आहियां, बल्कि हुन बदनसीब घर में मौजूदु आहियां। हिते ॾुख वारो माहौल आहे ऐं माण्हुनि में ग़म ऐं गुस्सो आहे, जेको हे हर माण्हू इन फातिमा खे सारे ऐं संभारे हर हक़ आली आहे। हुननि जो चवणु आहे त असां सां इंसाफ़ थियणु घुरिजे। हीउ जेको पीराणी हवेलीअ में असां सां नाहक थियो आहे,
इन जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। हींअर CTD इंचार्ज अब्दुल कुदूस कलवड़ बि हिते मौजूदु आहिनि, ASP गंबट बि हिते मौजूदु आहिनि। उन खां अलावा काफ़ी सियासी समाजी माण्हू बि हिननि जे तॾे ते अचनि पिया। जी अदी। अच्छा हफ़ीज़, फातिमा जे बाक़ी जेके भाइर आहिनि भेनरूं, उहे केतिरा भाइर आहिनि, केतिरियूं भेनरूं आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे? अदी उहे नंढड़ा आहिनि, ही 4 भेनरूं हुयूं ऐं हिकिड़ो हिननि खे भाउ हो, उहो बि हिननि जो नंढो भाउ आहे। ऐं फातिमा जो नंबर भेणनि में कहिड़े नंबर ते ही फातिमा? जी फातिमा अदी ॿियो नंबर ते ही। अच्छा अच्छा हफ़ीज़, घर भाती ॿियो छा ॿुधाइनि पिया? उनजी माउ जेका आहे उहा वधीक छा थी चाहे, उनजो मुतालबो कहिड़ो आहे? ऐं ज़ाहिरा ॻोठ जे ॿियनि ओड़े पाड़े जे माण्हुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो इन वाक़िए जे हवाले सां छा ॿुधाइणु आहे? अदी हुननि जो चवणु आहे त जेका फातिमा आहे तमामु सुलक्षणी ऐं जहिड़ो हुनजो नालो फातिमा हो अहिड़ी सुलक्षणी छोकिरी हुई ऐं हुन सां इंसाफ़ थियणु घुरिजे। ज़ालमनि खे जेको आहे नाले जी ऐं मासूमियत जी बि न थियो, हुननि खे हया न थियो जो असां सां हेॾो ज़ुल्म कयो अथनि। ॿी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कल्ह खां वठी 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं हुन नियाणीअ जी पोस्टमार्टम रिपोर्ट लाइ क़बर कुशाई बि न कई वई आहे, न ई उनजे क़बर ते जेको आहे सिक्योरिटी मुक़ररु कई वई। थींदो ईअं आहे जो जॾहिं बि अहिड़ो को हाई प्रोफाइल केस थींदो आहे, उनजे क़बर कुशाईअ जो मसइलो ईंदो आहे त उन जेसीं ताईं हुनजी क़बर कुशाई थिए त उते पुलिस सिक्योरिटी मुक़ररु कई वेंदी आहे उन क़बर जे मथां। पर हिते अञा अहिड़ी का बि अॻु भराई न थी आहे, न ई उन्हनि जे को सिक्योरिटी हुनजे क़बर मथां थी आहे, न ई हिननि खे का मालिकनि खे मिली आहे। ही मालिकनि खे ख़दशाब आहिनि त असां ते ज़ोर ज़बरदस्ती करायो पियो वञे, पहिरियां लाश बि न पियो ॾिनो वञे, असां ज़बरदस्ती उते एहतिजाज करे ऐं ज़बरदस्ती पंहिंजो लाश वठी आया आहियूं। जी अच्छा इहो ॿुधायो त जॾहिं इहो मामिलो ज़ाहिरा वायरल न थियो हो, जेसि ताईं मीडिया में न आयो हो, फातिमा जो तॾो विछायो वियो हो या ॻोठ वारनि खे ख़बर हुई, उन्हनि खे को सबबु ॿुधायो वियो, वालदेन खे सबबु छा ॿुधायो वियो फातिमा जे फौत थियण जो? हुननि पीर साहिब पाण न ॿुधायो, उते हिननि जे ॻोठ जूं ॿियूं छोकिरियूं बि कमु कंदियूं हुयूं, उन्हनि हिननि खे फ़ोन करे इतलाह ॾिनो त तव्हांजी फातिमा जेकी आहे फौत थी वई आहे। सो उन खां बाद में हितां हिननि जा छोकिरा नौजवान विया उते लाश वठणु, त हू लाश बि न पिया ॾियनि ऐं हुननि पीर साहिबनि जन में लाश ॾिनो त हुननि ॿुधायो ऐं इहा CCTV बि हुननि पाण ई प्रोवाइड कई आहे हिन मालिकनि खे त फातिमा खे ते असां तशदुद न कयो आहे, हुन गेस्ट्रो विघे उहो जेको आहे ऐं बुखार हो हुनखे उन सबबु मरी वई आहे। अच्छा हफ़ीज़, जेके उन जूं ॿियूं साहेड़ियूं बि कमु कनि पियूं, सहेलियूं बि कमु कनि पियूं इन पीराणी हवेलीअ में, उहे किथे आहिनि हाणे? हवेली सील थी वई आहे त उहे नियाणियूं पंहिंजे घरनि ॾांहुं मोटियूं आहिनि? हा जी जी, ही उहे पहिरियां हुननि वटि हुयूं, हिते लाश पहुतो त बि हू जेके नियाणियूं ॿिए मासूम 3 नियाणियूं हुयूं उहे उते हुयूं। पोइ हिननि जेॾीमहिल हिननि खां उतां राणीपुर पुलिस बयानु वठणु आई त हिननि बयानु इहो ॾिनो त असांजे नियाणीअ ते तशदुद न कयो आहे। हिननि पहिरियां हिननि इहो ॾिनो हो त हिननि जो चवणु इहो हो त असां इहो बयानु इन करे ॾिनो होसीं त जीअं असांजूं उहे नियाणियूं बासलामत हिते पहुचनि। उहे पहुचण खां पोइ हिननि पंहिंजो बयानु फेराए ऐं जेको मंज़र आम ते इहा सॼी ॻाल्हि आंदी ऐं हिन जे जिस्म ते हिननि जो चवणु आहे त वॾो सख़्तु तशदुद थियल आहे, ॿांह बि भॻल आहे, हथ जो जेको मुचो थींदो आहे उहो बि भॻल आहे। अच्छा हफ़ीज़, ॿियूं जेके नियाणियूं ॻोठ जूं कमु कनि पियूं हवेलीअ में, उहे किथे आहिनि बाक़ी? जी जी, उहे पहुची विया आहिनि बासलामत, उहे ॻोठ में ई मौजूदु आहिनि। अदी अच्छा उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? उहे वधीक के तफ़सील ॿुधाइनि थियूं? जी हा, अरे उहे चवंदियूं त ॿियनि घरनि मुख़्तलिफ़ घरनि में जेको आहे इहे कंदियूं ऐं हू चवंदी रही आहे जेकी बीबी हिना आहे उहा ॾाढी सख़्तु हूंदी हुई। इन कुझु महीना अॻु 2 महीना पहिरियां हिननि जी कज़न आहे उहा बि उतां फरार थी हेॾे भॼी आई हुई, उन ते बि ॾाढो हूअ तशदुद कंदी हुई ऐं उहो चए थी त मूंखे बाथरूम में वारे वाइपरनि सां मार ॾिनी वेंदी हुई। मुंहिंजा घर भाती माइट जा माउ वग़ैरह ईंदी त उन्हनि खे चवंदी गारियूं ॾियो, हिननि खे बदतमीज़ी कयो त इहे निकिरी वञनि, तव्हां सां मिलण न अचनि। महिरबानी हफ़ीज़ सहतो खानवाण जो रिपोर्टर जेको उते मौजूदु आहे, उन जेके तफ़सील ॾिना, यकीनन हिन वक़्तु फातिमा जे घर में कोहराम मतल आहे। उनजी माउ जी जेका फ़रियाद आहे उहा इहा ई आहे त उनखे उनजी धीउ जे क़त्ल जे क़ातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे, इन मामले में उनखे इंसाफ़ ॾियारियो वञे। इंसाफ़ जो जेके तक़ाज़ाऊं आहिनि उहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहे उन में काफ़ी फ्लॉज़ नज़र अचनि था, उहे पूरियूं थींदे नज़र नथियूं अचनि। FIR जो कमज़ोर हुजणु, उन में बि क़लम लागू न हुजणु ऐं क़बर कुशाई जी जेका
दरख़्वास्त क़बूल थी आहे क़बर ते जीअं हफ़ीज़ ॿुधायो त हुन ते सिक्योरिटी बि अञा मुक़ररु न थी आहे। इहे सभु शयूं आहिनि जेके इन तरह जे मामलनि खे दॿाइण में लिकाइण में इन्हनि में झोल पैदा करण में अहम किरदारु अदा कनि थियूं। पर उन बावजूदि सिविल सोसाइटी जो प्रेशर आहे, मीडिया में इहो मामिलो अची चुको आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़नि जेके पीर मुरीद आहिनि जेके माण्हुनि जे मथां हिकिड़ो पंहिंजो दबदबो रखण जी कोशिशि कनि था, गुरबत जे करे माण्हू पंहिंजा ॿार जेके आहिनि से घरनि में मुलाज़िम रखाइनि था, उन्हनि सां इन तरह जो रवैयो कनि था, वर्ताव कनि था, उन्हनि जी बेहुरमती कनि था, उन्हनि जी हयाती खसे वञनि था, अहिड़नि माण्हुनि खे समाज खे कॾहिं बि बख़्शणु न घुरिजे त जीअं ॿीहर इन तरह जा वाक़िया पेश न अची सघनि। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिणु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।